खैरपुर में बाहि ॾेई साड़े क़त्ल कयल एएसआई बिलाल वसाण जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार ज़ाहिद राजपूत, फराज़ राजपूत, सैयद सकलेन शाह जो हिकु ॾींहुं वारो जिस्मानी रिमांड पूरो थियण खां पोइ ए सेक्शन पुलिस पारां खेनि इंतिहाई सख़्त हिफ़ाज़ती इंतिज़ाम हेठि खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो, जिते अदालत टिनी जवाबदारनि खे 4 ॾींहनि जे वधीक जिस्मानी रिमांड लाइ पुलिस जे हवाले करे छॾियो। यादि रहे त 2 ॾींहं अॻु क़त्ल केस में नामज़द जवाबदार ज़ाहिद राजपूत खे गिरफ़्तार कयो वियो हो, जंहिं वक़्तु टिनी जवाबदारनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो हो ऐं अदालत सॻोरीअ टिनी जवाबदारनि खे हिक ॾींहं जे जिस्मानी रिमांड लाइ पुलिस हवाले कयो हो।